पीटीआई चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में रेंजर्स हथा गिरफ्तार। इमरान खान अदालत में बायोमेट्रिक लाइ आयो तो रेंजर्स केस हिरासत में वरतो। इमरान खान अल कादरी ट्रस्ट केस लाइ बायोमेट्रिक लाइ आयो तो रेंजर्स केस गिरफ्तार कयो। नैब वटि इमरान खान की गिरफ्तारी जा वारंट मौजूद हुआ। रेंजर्स केस गिरफ्तार कयो। पीटीआई कारकुननि इमरान खान की गाड़ी के घेरे में रतो छिकताण कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस इमरान खान की गिरफ्तारी जो नोटिस वठी छॾियो। जस्टिस आमिर फारूक नोटिस वठी आईजी इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी के तलब करे वरतो। चीफ जस्टिस जो चवण है तो जेकॾहिं ज़रूरत पई तो वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि खिलाफ़ कार्रवाई कंदासीं। ॿुधायो वञे तो कंहिंजे चवण ते इमरान खान के गिरफ्तार कयो वियो आहे। पार्लियामेंट की तौहीन के ॾोह करार ॾियण वारे बिल जी रिथ क़ौमी असेंबली में पेश कई वई। क़ौमी असेंबली के इजलास में तौहीन पार्लियामेंट बिल जी रिथा राणा कासिम नून पेश कई। तजवीज़ कयल बिल तहत पार्लिमानी कमेटी तौहीन पार्लियामेंट ते कंहिं भी रियासती या हुकूमती उहदेदार के तलब करे सघंदी। बिल मुताबिक पार्लियामेंट की तौहीन के ॾोह करार ॾिनो वेंदो ऐं जवाबदार के 6 महीना कैद ऐं 10 लाख रुपया दंड जी सज़ाऊं ॾेई सघिबियूं। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो त तौहीन पार्लियामेंट बिल कानून ऐं इंसाफ़ कमेटी के आणणु घुर्जे। राणा कासिम नून सुठी कोशिश कई आहे। इदारे की बालादस्ती लाइ कानून साज़ी थियण घुर्जे। हुकूमत तौहीन पार्लियामेंट बिल की हिमायत करे छॾी ऐं बिल के वधीक गौर लाइ कमेटी ॾांहुं माणण की तजवीज़ ॾिनी। मुल्क में इन वक्त 2 कानून हली रहा हैं। इन मुल्क में आम मानू लाइ धार कानून ऐं हिक दादले लाइ अलग कानून है। इमरान खान ऐं संदसि घरवारी छो नथा नेब अॻियां पेश थियनि। इमरान खान अदालतुनि में वञी रहियो आहे पर नेब पारां तलब करण बावजूद नथो वञे। इमरान खान के अदालतुनि मां ख़ासि रिलीफ मिली रहियो आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो सिंध असेंबली में पॉलिसी बयान। संदसि चवण है तो कड़ा सबब आहिनि जो साकिब निसार ऐं संदसि पुट के गिरफ्तार नथो कयो वञे। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार के गिरफ्तार नथो कयो वञे। साकिब निसार मुल्क की तारीख़ में ग़लत फ़ैसिला ॾिना। कराची के इलाके सरजानी टाउन सेक्टर 8 में हद दखलिन खिलाफ ऑपरेशन दौरान लैंड माफिया की फायरिंग में मशीन ऑपरेटर मारिजी वियो। केटीए टीम कब्जे खिलाफ ऑपरेशन लाइ पहुती तो मथन फायरिंग कई वई। फायरिंग में मिशन ऑपरेटर नईम जान मारिजी वियो। पुलिस वारा भजी विया। केटीए अमले पिण भजी जान बचाई। एसएसपी ओला मौज वाक़े खां पोइ इलाइक़े में कार्रवाई करे 4 ॼणनि खे गिरफ्तार कयो आहे। कौमी असेंबली की खास कमेटी अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार के पुट की ऑडियो लीक वारे मामले की जांच FIA खां कराइण जो फैसलो करे वरतो। कमेटी चेयरमैन असलम होतानी की सदारत हेठ इजलास में साकिब निसार के पुट नजम साकिब की मुबैना ऑडियो लीक के मामले ते गौर कयो वियो। चेयरमैन जो चवण है तो कमेटी ऐवान की कार्रवाई जो रिकॉर्ड सुप्रीम कोर्ट के ॾियण ऐं साकिब निसार के पुट की ऑडियो लीक के मामले की जांच कंदी। कमेटी नजम साकिब की ऑडियो लीक की जांच FIA खां कराइण लाइ घरू वज़ारत के ख़त लिखण जो फैसलो कयो आहे। जिता सस्तो तेल मिलियो उतां खरीद कंदासीं। पेट्रोलियम वारे मुमलकती वज़ीर जो परॾेही मीडिया के इंटरव्यू। मुसद्दिक मलिक चयो त फिलहाल पहिरीं खेप अचण जो जाइज़ो वठंदासीं त रूसी तेल केतिरी ज़रूरत पूरी करे थो। रूस खां तेल जी ख़रीदारी लाइ पहिरें ऑर्डर ॾेई छॾियो आहे। रूसी तेल जी पहिरीं खेप 1 महीने में पाकिस्तान पहुची वेंदी। टंडो अलैयार में 1 हफ़्तो गुज़रण बावजूद नरेश भील कत्ल केस में का बि अॻु भराई नथी सघी। SSP सलीम शाह पारां जोड़ियल जांच टीम जो सरबराह तब्दील DSP सिटी असद चन्ना खां जांच वापस वठी DSP CI असलम लांगा हवाले कई वई। SSP जांच टीम सां गॾु कत्ल वारी जाइ जो ॿीहर मुआइनो कयो। SSP मूजिब कत्ल केस में शक की बुनियाद ते 33 शकी माण्हुनि जा DNA टेस्ट कराया आहिनि।
मियां साहब लॻ ॻोठ रहीम शाह में कारे इल्ज़ाम हेठि बिठो क़तल जवाबदार फायरिंग करे 18 सालनि जी गुलज़ादी ऐं 20 सालनि जे सनाउल्लाह खे क़तल करे फरार। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।